बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वाचिंग द फ्रंट पेज। आऊँ यहाँ लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। सो अॼु जे प्रोग्राम में नाज़रीन असीं मुल्क जी सियासी सूरत हाल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त सियासी सूरत हाल में हलचल न हुजे ईअं थी न पियो सघे। सो हीअ जेके अदम एतमाद जी तहरीक जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, ऑपोज़िशन पार्टीज़ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हुकूमत जे इतिहादनि सां मुलाक़ातूं कंदियूं वरितनि पियूं, जेको ख़बरुनि में तमामु घणो हले पियो। सो इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी। ऐं नंबर्स जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मोशन जी, त छा उहो पूरो थींदो न थींदो, छा सूरत हाल लॻी पई आहे ऐं अहिड़ियूं ख़बरूं बि साम्हूं अचनि पियूं त जेकी मौजूदा हुकूमत आहे उहा वञण वारी आहे, छा ईअं आहे न आहे, छा आहे। असीं जेको आहे वधीक जमाली साहब खां पुछंदासीं, यकीन उन्हनि वटि का न का ख़बर हूंदी। सो जमाली साहब, का ख़बर आहे त मौजूदा हुकूमत जेको आहे वक़्त खां अॻु में वञण पई वञे? ॾिसो, जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जे चइनि सूबनि जी सूरत हाल जो माज़ी जे निस्बत जाइज़ो वठो त असांखे इहा ख़बर थी पए त सिंध में आमरनि जे हथकंडनि जे इस्तेमाल जे बावजूदु, तशद्दुद, रियासती जबर जे बावजूदु पीपल्स पार्टी खे तोड़णु फ़ौज लाइ, इस्टेब्लिशमेंट लाइ तमामु ॾुखियो रहियो। उन जे निस्बत जेकॾहिं असां अचूं पंजाब जी सियासत ते, त मारूज़ी हालात इहे आहिनि त हिकिड़ी राति में सॼी पार्टी जी अधु क़यादत तब्दील थी वेंदी आहे। ऐं 12 अक्टूबर 99 तव्हांजे साम्हूं आहे त जॾहिं परवेज़ मुशर्रफ टेक ओवर कयो त मुस्लिम लीग काफ़ जो हिकिड़ो मुस्लिम लीग नून जो वॾो हिसो बशमूल, जंहिंमें इहे चौधरी बिरादरान आहिनि ऐं मुशाहिद हुसैन सैयद ऐं काफ़ी वॾा वॾा लीडर जेके तमामु नवाज़ शरीफ़ जा डाई हार्ड ऐं वेझा साथारी हूंदा हुआ, ऐं चौधरी शुजात उन ज़माने में वज़ीर दाख़िला हुयो। पर तव्हां ॾिसो, रातो राति उन्हनि जी अधु खां वधीक पार्टी जेका आहे उहा तब्दील थी वई ऐं सिंध में इहो तमामु कमु ॾुखियो थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां अॼु बि जेकॾहिं असां ॾिसूं त इहा जेकी मूव हूंदी आहे, अॼु कल्ह चौधरी मोहम्मद सिलाई जो बयानु पियो हले त PTI वारा जेके तसली ॾियनि त जेका घबरायो न तव्हां, पर हिननि जे कोल ऐं फेल में हमेशह तज़ाद रहियो आहे। मुस्लिम लीग काफ़ जेकॾहिं हेतिरा साल जेकॾहिं ज़ौलक जी हुकूमत खां वठी मुस्लिम लीग काफ़ त न हुई उन ज़माने, पर इहे लीडर्स जेके आहिनि नवाज़ शरीफ़ सां गॾु रहिया, त तव्हां अंदाज़ो लॻायो त 20-25 सालनि जी रफ़ाक़त छॾे करे, नवाज़ शरीफ़ खे छॾे हुननि पंहिंजी हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे, उनखां पोइ हुननि खे ज़ाहिर सड़बा उहिदा मिलिया। अहिड़े तरीक़े सां PTI सां त हुननि जी सिर्फ़ु 2.5-3 साल जी रफ़ाक़त आहे न, 3.5 साल हुकूमत खे थिया आहिनि। इन खां अॻु में त PTI सां कॾहिं हुननि जी रफ़ाक़त न रही आहे त हिननि खे छॾण में हुननि खे देरि घणी लॻंदी। हाणे असुलु मसइलो इहो आहे त टाइमिंग उनजी छा हुजे। पाकिस्तान में जेकी असां सम्झूं था त 2 या 3 तरीक़ा अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंसां तव्हां कंहिं मुंतख़िब हुकूमत खे हटाए सघो था। जेकॾहिं आइनी तरीक़े सां हिते वञूं त उहा आहे तहरीक अदम एतमाद। इन खां अलावा कोई अहिड़ो तरीक़ो न आहे जंहिंसां तव्हां कंहिं मुंतख़िब हुकूमत खे हटाए सघो। ठीकु आहे। ॿियो तरीक़ो हूंदो आहे रियासत जी ताक़त, त जबरी तौर ते जेको आहे तव्हांखे हिकिड़ो ऑर्डर ईंदो प्रेसिडेंशियल आहे, पर छो जो कुझु अहिड़ियूं तरमीमूं थी चुकियूं आहिनि आइन में, ऐं जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ इहो कमु कयो त अॼु उहो बग़ावत जे केस में जेको आहे मतलूब आहे ऐं फ़रार आहे मुल्क खां। त हाणे हिन दफ़े को अहिड़ो रिस्क जेको आहे को बि खणण लाइ तयारु कान्हे। ठीकु आहे। हाणे इहे जेके रस्ता बचा आहिनि त सियासी जमातुनि सां मिली भगत करे जेके हुकूमत जूं इतिहादी जमातूं आहिनि, हाणे उन्हनि जो फोकस आहे जेको आहे मुस्लिम लीग काफ़ ते, छो जो मुस्लिम लीग काफ़ खे वॾो एडवांटेज आहे। मुस्लिम लीग काफ़ जे करे न सिर्फ़ु फेडरल में उन्हनि जी हुकूमत आहे, पर पंजाब में बि आहे। अच्छा, सभ खां फ़ाइदे वारी इतिहादी जमात कहिड़ी आहे ऑपोज़िशन जे लाइ? जंहिंमां मुस्लिम लीग काफ़ खां सवाइ त कंहिं ॿिए इतिहादी खे फ़ाइदो एतिरो पतो ई कान्हे न। हाणे MQM खे उन्हनि हिकिड़ी वज़ारत MQM जे खाते में ॾिनी आहे, ऐं प्लस कानून जी वज़ारत फ़ारूक नसीम खे उन्हनि पंहिंजी कोटा में रखी छॾियो आहे। MQM त प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान बि चयो त फ़ारूक नसीम असांजी चॉइस कान्हे, उन्हनि खे जिन खे चूंडणो उहे खणी विया आहिनि हुते। त हिननि जी चॉइस हिकिड़ो अमीनुल हक़ जेको आहे IT जो मिनिस्टर आहे, त IT जी मिनिस्ट्री में का अहिड़ो को इनकलाब या को अहिड़ो नथा बर्पा था फ़िलहालु करे सघो जेसि ताईं असांजे मुल्क में IT जे बारे में एतिरी अपॉर्चुनिटीज़ जे बारे में माण्हुनि खे ख़बर पए ऐं उन तरफ़ वञनि। त फ़िलहालु अॼु जी तारीख़ जी कॾहिं असां ॻाल्हि कयूं त उहा का अहिड़ी मिनिस्ट्री न आहे जंहिंमें को वॾो इंट्रस्ट शामिल हुजे। मुस्लिम लीग काफ़ खे तव्हां ॾिसो त हुननि वटि छा नाहे, यानी मोहम्मद सिलाई वफ़ाक़ी वज़ीर, हिकु ॿ हिननि जा ॿिया, मुशाहिद हुसैन सैयद उन्हनि जो सेनेटर, हुननि वटि पंजाब हुकूमत में हुननि जो प्लस हिसो। त हिते त अहिड़ी का ॿी पार्टी सां अख़्तर मेंगल साहब खे कुझु कान मिलियल आहे, MQM खे इहो ॿुधायोसीं असां मिलियल आहे। असुलु त चवंदा आहिनि 5 आङुरियूं घी में त मुस्लिम लीग काफ़ जूं आहिनि, त हू जीअं चाहिनि था पंजाब जी सियासत खे
पलटण जी ताक़त बि रखनि था। अददी एतबार सां उन्हनि जूं पंजाब असेंबली में बि कुझु निशिस्तूं आहिनि ऐं क़ौमी असेंबली में बि निशिस्तूं आहिनि, त उन्हनि जे दम सां मां सम्झां थो त PTI जी सॼी हुकूमत बीठी आहे, छो जो उहे ई बलूचिस्तान हाणे उन्हनि खां निकिरी चुको आहे। हाणे बलूचिस्तान में छा उहे मुंहुं मोड़े सघनि पिया हुकूमत खां ऑपोज़िशन जी तरफ़? ऑपोज़िशन छा पंहिंजी तरफ़ उनखे क़ाइल करे सघे पई? ॾिसो, मां तव्हांखे जीअं ॿुधायो त जॾहिं 25 सालनि जी रफ़ाक़त छॾे करे ऐं रातो राति जेको आहे हिकिड़ी अलॻि पार्टी ठाहे सघनि था, त 3.5 साल जी रफ़ाक़त, छो जो ॾिसो महांगाई जो एतिरो दबाव आहे। हर MPA MNA ते उन्हनि जे हल्के में जेके ख़ासि तौर ते हुकूमती धुर जा माण्हू आहिनि, उन्हनि ते उन्हनि जे हल्कनि में प्रेशर तमामु घणो आहे ऐं जेके उन्हनि जा इत्तादी आहिनि उन्हनि ते बि अवामी प्रेशर तमामु घणो आहे। त ज़ाहिर आहे अॻिली इलेक्शन खां अॻु में कुझु त फेस सेविंग खपंदी आहे त बाबा असां हुकूमत खे जेको आहे छॾियोसीं, छो जो हीअ असांजी ॻाल्हि न पिया वञनि। मुस्तक़िल असां सोचियोसीं जमहूरी हुकूमत हलायूं, हिननि खे मौक़ो ॾियूं, पर हीअ सफ़ा महांगाई ते न कंट्रोल करे सघिया। वो पोइ तव्हांखे इन क़िस्म जो अचानक जेके आहिनि तकरीरूं नज़र ईंदियूं। हिन वक़्तु मुल्क में माहौल ठही रहियो आहे, पर मुंहिंजे पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त अञा ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून इहे इन ॻाल्हि ते तयारु न थिया आहिनि त फ़ौरन जेको आहे अदम एतमाद जी तहरीक आणे ऐं हुकूमत खे ख़तमु कजे। मौलाना फज़ल रहमान साहिब जी वॾी कोशिशि आहे त इहो कमु फ़ौरन थिए, पर ही ॿई जमातूं जेके वॾियूं आहिनि, जिन वटि वॾी अक्सरियत हासिलु आहे, मां सम्झां थो त ही पंहिंजा पता जेके आहिनि वक़्त ते खेॾण थियूं चाहिनि। मुंहिंजी इतला जे मुताबिक़ अंडरस्टैंडिंग काफ़ी मामलनि में थी चुकी आहे। सही वक़्त कहिड़े वक़्त खे सम्झनि ज़रदारी साहिब काफ़ लीग जे ॻुमाणनि सां अंडरस्टैंडिंग न करे हा त 14 सालनि खां पोइ शहबाज शरीफ़ जेको आहे उनजी तबियत पुछणु न वञे हा। चौधरी शुजात त इलाही दफ़ा बीमार रहियो ऐं ॿाहिरां इलाज कराए मुस्तक़िल ईंदो हुयो, काफ़ी अरसे खां बीमार आहे, अलाह साईं हुनखे सिहत अता फ़रमाए। पर कॾहिं बि उन मीटिंग खां पोइ तव्हां ॾिसो त चौधरी शुजात जे घर जॾहिं आसिफ ज़रदारी बिलावल वारा उन सां मिलिया, जेके बि उन्हनि जे मामला तइ थिया, उन जे फ़ौरन बाद जेको आहे उहो मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज शरीफ़ जेको आहे बज़ाते पाण उते तबियत जे लाइ पुछण लाइ विया। ॾिसो, सियासी माण्हू आहिनि, बहाना इहे ई हूंदा आहिनि त असां तबियत पुछणु विया आहियूं, सही, पर टेक्निकली जेके हिननि जे दरमियान शिदत हुई ऐं हिक ॿिए जा जेके ही पाण में तमामु घणा जेके हरीफ़ बणिजी चुका हुआ, ये मामला आहिस्ता आहिस्ता ई थदा करे। मतलब हुकूमत के रिलैक्स त न थियण खपे न, जे मुनस इलाही जेकी तसली ॾियनि पिया वज़ीर आज़म साहब खे, उन्हनि ते हू ख़ुशि बि थियनि पिया, त इहा मतलब उन्हनि खे ख़ुशि न थियणु खपे, छो त धोखो मिली पियो सके। धोखे जो वर्ड सही आहे यूज़ करणु। सियासतदान कोई बि हुजे, उनजो अॼु जो बयान कुझु हूंदो आहे सुभाणे जो बयान डिफरेंट हूंदो आहे। ऐं न ई मोनस इलाही जी का एतिरी कैपेसिटी आहे जो उन जी लेवल आहे जो उनखे इहे ॻाल्हियूं ख़बर हुजनि। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं ख़बर बि हूंदियूं त सवाइ चौधरी शुजात ऐं परवेज़ इलाही जे, हुननि में बि इन क़िस्म जी काई लीडरशिप न आहे जंहिंखे उहे इन मामले में कॉन्फिडेंस वठनि। जेकॾहिं उहे वठंदा बि, मां सम्झां थो त पोइ हिकिड़ो मुशाहिद हुसैन सैयद हुननि वटि अहिड़ो हिकिड़ो सुलझल माण्हू आहे जेको इस्टेब्लिशमेंट जे बि तमामु वेझो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त जेके लेक्चर्स हूंदा आहिनि आर्मी जे, जेके यूनिट्स हूंदा आहिनि, उन्हनि में उनजो वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे। प्लस जेको इंटरनेशनली जेके असां वज़ारत ख़ारजा जे उमूर में बराराज़ जेकॾहिं दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहनि ते वियो आहे, नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में ऐं मुस्लिम लीग काफ़ जी हुकूमत में, तो मुशाहिद हुसैन सैयद हिकिड़ो तजुर्बो उन मामले में रखे थो, त थी सघे थो त वधि में वधि उनखे वरितो वियो हुजे। ठीकु। अच्छा, एतज़ाज़ हसन साहब सीनियर कानूनदान आहिनि, सीनियर लीडर लीडर त न, पर ख़ैर पीपल्स पार्टी खां उन्हनि जो जेको तालुक़ु आहे तमामु सुठो रहियो आहे ऐं काफ़ी सुठा तबसरा बि कंदा रहिया आहिनि सियासत जे हवाले सां, उन्हनि खे मुख़्तलिफ़ जॾहिं प्रोग्राम्स वरितो वञे पियो। अच्छा, त उन्हनि हिकु ॻाल्हि कई ऑपोज़िशन पार्टीज़ जे लाइ, त जेके वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मोशन जूं जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, उन्हनि जो चवणु आहे त ऑपोज़िशन खे खपे त का सीरियस ॻाल्हि कनि। मतिलबु राना सनाउल्ला करे का ॿी ॻाल्हि करे छॾी, मौलाना फज़लुर रहमान करे का ॿी ॻाल्हि करे छॾी, त हू पीपल्स पार्टी खां बि तालुक़ु रखनि था। ऐं ॿियो इहो बि चवनि था त जेके ऑपोज़िशन पार्टीज़ आहिनि उन्हनि खे खपे त का सीरियस ॻाल्हि कनि अबाउट वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मोशन। ॾिसो, एतज़ाज़ साहिबु इन में को शक न आहे त पीपल्स पार्टी जो हिकु सीज़न्ड ऐं हिकु दिलेर लीडर आहे। ऐं मूंखे यादि आहे 88 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा वज़ीर आज़म हुई, त उन जा वफ़ाक़ी वज़ीर हुआ। ऐं जॾहिं उहा हुकूमत टॉपिल कई वई हुई त उन वक़्तु जेके हिननि ते एलिगेशन लॻा, जेके मां सम्झां थो त क़ाबिल मज़म्मत एलिगेशन आहे, त हिननि कुझु एजेंटनि जी लिस्ट जेको आहे उहो राह खे जेको आहे प्रोवाइड कई। उनखां पोइ कुझु जेके एजेंट्स हुआ पाकिस्तानी, यानी उन्हनि खे जेको आहे राह क़तल कयो। हीउ वाहिद लीडर हुयो। बेनज़ीर साहिबा त ख़ैर उन ते सॼी दुनिया में वॾो पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदी रही, पर एतज़ाज़ हसन जेको आहे उहो हिन मुल्क जो वाहिद लीडर हो जंहिं चयो त मुंहिंजो ट्रायल कयो वञे, ऐं जेकॾहिं इहो मूं कमु कयो आहे या मूंखे हिन मामले में ॼाण बि आहे त मूंखे सज़ा ॾिनी वञे।
छो जो टेक्निकली त इहो बग़ावत जे ज़मरे में पियो अचे ऐं जेकॾहिं न त पोइ जिन एलिगेशन लॻायो आहे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। हाणे इहो दिलेरी जा फ़ैसिला उहे ई करे सघंदा आहिनि जिन में एतिरो दिलगुर्दो हुजे। त एतिज़ाज़ ॿियो कमिटेड आहे जी, शुरू खां वठी पाकिस्तान पीपल्स very पार्टी में senior रहियो and very आहे ऐं बेनज़ीर साहिबा सां वॾो अरसो गुज़ारियो आहे, त बहरहाल हिकिड़ो सीज़न्ड पॉलिटिशियन आहे। हाणे हुन जो मसइलो इहो आहे त हू हमेशह जी जेकी सियासत कंदा रहिया आहिनि उहो नून लीग जे ख़िलाफ़ु कंदा रहिया आहिनि पंजाब में। ठीकु, हाणे टियों फैक्टर जो PTI अची वियो आहे उते पंजाब में, त उनजे करे आवाम में ज़ाहिर आहे हिकिड़ी कन्फ्यूजन त आहे, पर हीअ पंहिंजी ॻाल्हि ते अञा ताईं स्टैंड करे रहियो आहे साॻी, यानी मुस्लिम लीग नून जे ख़िलाफ़ु जेको कुझु अॼु ताईं ॻाल्हाए चुको आहे, अॼु बि हुनजो रवैयो, हुनजो स्टाइल, हुनजो बयान उहो उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। पीपल्स पार्टी में छो जो असद ज़ारी साहब मफ़ाहिमत जी हिकिड़ी पॉलिसी इंट्रोड्यूस कई पाकिस्तान में ऐं उन्हनि तमामु पंहिंजे जेके दुश्मन हुआ उन्हनि खे माफ़ु करे ऐं अॻिते वधण जो हिकिड़ो फ़ैसिलो कयो, पर एतिज़ाज़ साहब पंहिंजी ॻाल्हि ते अटल रहियो ऐं एतिसाब जे हवाले सां हुजे, मुस्लिम लीग नून जे अॻुवाणनि जे मथां केसिस जे हवाले सां हुजनि, उन्हनि जे बयाननि जे हवाले सां हुजे, एतिज़ाज़ अहसन पंहिंजो रवैयो कंहिं बि तरीक़े सां तब्दील न कयो पार्टी क़यादत जे चवण जे हिदायत जे बावजूदि। ठीकु, ॾिसो बहरहाल हिकिड़े माण्हू जी हिकिड़ी कमिटमेंट आहे, हिकिड़ी पार्टी सां हू बीठो आहे, हिकिड़ी पार्टी सां ऐं मूंखे यादि आहे जॾहिं हू कराची आया हुआ त बिलावल हाउस में हिकिड़ो इजलास हुयो जंहिंमें हुन बिलावल साहब खे पाण खे इहा सजेशन ॾिनी त असां हाणे पोड़ा जेके आहिनि उहे काफ़ी थी चुका आहियूं, त पीपल्स पार्टी में हाणे यंग क़यादत खे जेको आहे अॻियां आंदो वञे ऐं यंग जेके पॉलिटिशियन्स आहिनि उन्हनि खे आणियो वञे, असां बैक ते वेही करे जेको बि आइनी क़ानूनी तरीक़े सां उन्हनि खे सपोर्ट प्रोवाइड कयूं, पर सियासत जेके आहिनि हाणे यंग जनरेशन जे हवाले कई वञे त हू पंहिंजो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू रखंदो आहे पार्टी जे अंदरि बि। हा, काफ़ी स्ट्रेट फॉरवर्ड थी करे हू ॻाल्हाईंदा एतिरो माण्हू आहिनि। स्ट्रेट आहे। जमाली साहब, छा इहो ज़रूरी आहे त हुकूमत खे किराइण जे लाइ PDM ऐं पीपल्स पार्टी खे हिकु एनी हाउ थियणो पवंदो? ॾिसो, उन खां बग़ैर अददी एतबार सां त इहो मुमकिन न आहे त पोइ हुकूमत करे। जेकॾहिं PDM ऐं पीपल्स पार्टी हिकु पेज ते न हूंदा असेंबली में त मुमकिन ई न आहे त पोइ तहरीक अदम एतबार कामयाबु थी सघे। ऐं मां इहो सम्झां थो त अॻिलो महीनो जेको आहे इन में काफ़ी डेवलपमेंट जी, इहो बि चयो पियो वरी त ईंदड़ वक़्तु ॾाढो क्रूशल थियण वारो आहे। इहे ॻाल्हियूं छो पयूं अचनि साम्हूं? ॾिसो, इहे जलसन जे करे, लॉन्ग मार्च जे करे हमेशह छा थियण वारो आहे त जॾहिं बि हुकूमत जो मुद्दो पूरो थियण वारो हूंदो आहे, उन में साल ॾेढ साल बचंदो आहे, त इन में हमेशह तेज़ी ईंदी आहे। ॾिसो, अनसर्टनिटी पैदा कई वेंदी आहे। हाणे अक्टूबर में बि वॾा फ़ैसिला थियणा आहिनि। अच्छा, अहिड़े तरीक़े सां तव्हां सम्झो त आर्मी चीफ जो मुद्दो पूरो थो थिए, त तव्हांखे आया इन आर्मी चीफ खे एक्सटेंशन ॾियणी आहे या जेको पैनल 4 या 3 जनरलनि जो वेंदो उन में का सिलेक्शन करणी आहे, त इहो पाकिस्तान में त तमामु अहमियत जो हामिल सब्जेक्ट हूंदो आहे। त हाणे इन क़िस्म जा फ़ैसिला थियणा आहिनि। हाणे इन खां अॻु में जेको आहे का वॾी चेंजिंग अचे, छो जो हिननि जी कोशिशि इहा ई आहे हाणे PDM ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, त इहो जेको टाइम फ्रेम आहे इन में को बेनिफिट हासिलु करे सघिजे। अच्छा, हाणे ज़ाहिर आहे ॿियो सियासी जमातुनि जो इहो हक़ आहे त पंहिंजे मफ़ाद जे मुताबिक़ वक़्त ते पंहिंजा पता खेॾनि। हाणे हिननि जी कोशिशि इहा ई आहे त असां मार्च खां जेको इहो टेम्पो ठाहियूं, त ॾिसो मई जे एंड में या जून जे फर्स्ट वीक में क़ौमी असेंबली में बजट पेश थी वियो आहे। हाणे इन्हनि जो इहो गेम आहे त इहो बजट में असां का रुकावट विझूं या इन बजट खां अॻु में हुकूमत वज़ीर आज़म ते एतिरो दबाव विझूं जो हू पाण रिज़ाइन करे वञे। पर दबाव विझण जा मौक़ा तव्हांखे नथो लॻे त ऑपोज़िशन खे मिलंदा बि रहिया? स्टेट बैंक वारो जेको बिल हुयो उन सूरत में बि त उन पंहिंजा मौक़ा जेको कुझु इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन में हमेशह यादि रखो तव्हां त रुॻो हुकूमत कुझु न हूंदी आहे, हुकूमत जे पुठियां जेके ताक़तूं आहिनि उन्हनि जो वॾो हिकिड़ो किरदारु हूंदो आहे। हाणे स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो जेकॾहिं इहो बिल लेट्स सी असां चऊं त मंज़ूरु न थिया त उन जा रिप्रिकेशन छा थियंदा? त तव्हांखे IMF खां जेके कर्ज़ मिलणा हुआ उहे न मिलंदा, ऐं जेकॾहिं तव्हांखे उहे कर्ज़ न कर्ज़ न मिले हा त हींअर वरी डॉलर जी फ्लक्चुएशन केतिरी हुजे हा, ऐं ॿिया जेके तव्हां ते बोझ क़िस्तुनि जो वरी मथां बीठो आहे त तव्हांखे हेतिरा 100 अरब रुपयनि जी क़िस्त अदा करणी आहे, उहे किथां अचनि हा पैसा? उन जे पुठियां ॿिया मक़सदु हुआ जंहिंजे करे इंटरनली हिकिड़ी लॉबिंग थींदी आहे जंहिंमें सियासी जमातुनि जे कुझु क़ाइदीन खे पैगाम ॾिनो वेंदो आहे त फलाणे फलाणे बिल ते जेको आहे एतिरी मज़ाहिमत नाहे करणी। न त हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PDM में शामिल जेके जमातूं आहिनि, सेनेट में जेतिरी वॾी उन्हनि जी अक्सरियत आहे, को हिकु अधु सेनेटर जो मसइलो न आहे, 12 खां वधीक सेनेटरनि जी अक्सरियत हिननि खे हासिलु आहे।
त मुमकिन न हो त इहो बिल मंज़ूर थी सघे सेनेट मां। यकीनन कुछ अहिड़ा मैसेजेस हूंदा आहिनि जंहिंमें चवंदा आहिनि त पंजाबी जी कहावत आहे त होला हथ रखें, त उहो होला हथ रखियो वेंदो आहे ॼाणी वाणी। सही। अच्छा, थोरो जहांगीर तरीन साहब ते बि जमाली साहब उन बाबति बि असांखे कुझु ॿुधायो त हू किथे स्टैंड पिया कनि, छा हू बि कंहिं हवाले सां ऑपोज़िशन जी वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मोशन खे पूरो करण में जेको आहे का मदद कंदा, या हुननि खे किथे तव्हां बीठे ॾिसो पिया? बिकॉज़ ऑपोज़िशन काफ़ी होपफुल आहे उन्हनि खे वठी करे। हिकिड़ी शइ सिंपल इहो ॿुधाए छॾियां त जहांगीर तरीन जो काफ़ी वॾो रोल हूंदो जेकॾहिं ही हुकूमत जे ख़िलाफ़ अतम एतमाद जी पेरवी कई। जुनूबी पंजाब जा काफ़ी अहिड़ा MP ऐं MNAs आहिनि जेके फ़िलहाल त ॾिसो न, हर माण्हू जे दिलि में हिकिड़ो चोर आहे त जेकॾहिं हू हुकूमत खां थोरो अॻियां पुठियां थिए थो त एहतसाब, FIA, FBR मुख़्तलिफ़ इदारा उनजे पुठियां लॻी ख़ौफ़ जी फिज़ा क़ाइमु थी सघे ऐं मुतलका MP MNAs जेके आहिनि उहे मुश्किलात जो शिकार थी वेंदा आहिनि। छो जो हिते शरीफ़ ईमानदार त कोई बि न आहे, कंहिं न कंहिं जूं लूज़ बॉल सभिनी वटि मौजूदु हूंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां ही वक़्त ते पंहिंजा पता शो करण जे मूड में आहिनि ऐं जहांगीर तरीन जा MNAs जेके असां वटि इतला आहे त 5 MNAs ऐं 10 खां 12 MPAs जेके आहिनि उहे तमामु स्ट्रॉन्गली हुन सां गॾु आहिनि। अच्छा, हाणे जॾहिं इहा सिचुएशन हुजे जहांगीर तरीन सां जेके PTI जा आहिनि, छो जो जहांगीर तरीन ई उन्हनि खे सीटूं ॾियारियूं ऐं जहांगीर तरीन ई उन्हनि जे हलकनि जी जेकी कैंपेन हले पई उन्हनि जो फाइनेंस। इहो त जहांगीर तरीन ग्रुप थियो न, जेके जहांगीर तरीन ग्रुप ई सॼो वेंदो आहे। बिल्कुलु। हाणे जॾहिं इन क़िस्म जी सिचुएशन ईंदी त यकीनन उनजो हिकिड़ो वॾो रोल हूंदो, पर हाणे असां चई सघंदासीं त दोस्त न रहा। पहिरियों ही जेके माहौल तव्हांखे नज़र अची रहियो आहे त मुस्लिम लीग नून जा अॻुवान काफ़ी लीग वटि हलिया विया, कुझु ॾींहंनि में तव्हांखे वरी MQM वारा नून लीग सां मुलाक़ात लाइ पहुची विया ऐं काफ़ी लीग सां, त MQM जो त को तालुक़ ई न पियो बणिजे त उहो जेको आहे उहो MQM जी त कराची जी सियासत आहे, उनजो हिकिड़ो कमु जेको आहे उहो लाहौर में वञी शहबाज शरीफ़ या चौधरी शुजात वारनि सां मुलाक़ात कनि पिया। त बेसिकली मूवमेंट वक़्त जे हिसाब सां हूंदो आहे बेनिफिट हासिलु करणु, पंहिंजा मफ़ाद ॾिसणु। त ही मौक़ो अहिड़ो आहे जो हर सियासी जमात पंहिंजा मफ़ाद अवली तरजीह ॾिसंदे पंहिंजा फ़ैसिला कंदी। त हिन वक़्तु ज़ाहिर आहे PTI जी हुकूमत मां सम्झां थो त हिकु मुश्किल में आहे। अच्छा, हाणे हुन मुश्किल मां ही कीअं निकिरे थी इहो स्ट्रेटेजी ॾिसूं असां त वज़ीर आज़म साहब कहिड़ी स्ट्रेटेजी जहिड़ी अख़्तियार करे थो, छो जो हुनजा जेके पंहिंजा मोस्टली अॻुवान आहिनि इंटरनल हू त पाण बार बार इमरान ख़ान खे इहो चई रहिया आहिनि त अवाम में असांजी हाणे उहा पज़ीराई न रही आहे। अच्छा, महांगाई जे करे तमामु अवाम में हिकिड़ो नफ़रत जो रुझान पायो पियो वञे। हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे वज़ीर आज़म हिन आख़िरी ॾींहंनि में अवाम खे राज़ी करण लाइ कहिड़ा उपाउ वठंदो? वरी हाणे पेट्रोल जेको आहे डीज़ल वधण लाइ अची रही आहे डेट 8 रुपया 15 ॾींहंनि खां पोइ 8 रुपया 50 पैसो जेको आहे वधीक वधण जो इम्कान। त हाणे केतिरो सर्वाइव कंदा, छो जो इहो जेकॾहिं नथा वधाइनि त वरी इहो बोझ, हाणे वरी पाकिस्तान जो जेको बजट आहे उन सां उहो मुतासिर थींदो। ॼण हिकिड़ी तरफ़ खूह आहे ॿी तरफ़ बाहि आहे। सही। हाणे ही वञे केॾांहुं? त हाणे अच्छा, दिलासा त भरपूर तरीक़े सां ॾिना पिया वञनि, छो त हाणे बि उन्हनि आउं ॾिसी रही हुअसि मीडिया टॉक फैसल जावेद साहिब जी, हू चवनि पिया त 1 महीने जे अंदरि वरी जेको आहे महांगाई ख़तमु थींदी। त मतिलबु पोइ अहिड़ो ज़ुल्म त न करणु खपे, या त हू तसली था ॾियनि या अवाम खे बेवकूफ़ पियो सम्झो वञे त अवाम जेको आहे एतिरी हुननि वटि शऊर न आहे अवाम वटि जो हू कुझु सम्झी सघे। वरी ॿिए तरफ़ पेट्रोल वधण जो इम्कान जेको आहे उहो ज़ाहिर कयो पियो वञे। त व्हाट इज़ ऑल दिस गोइंग ऑन? 96 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत खे फारूक लगारी साहब टॉपिल करण वारो हुयो, तव्हांखे यादि हूंदो त उन हिकु ॾींहुं अॻु में जेको आहे उन ॾींहुं बल्कि सुबुह जी हिकिड़ी अख़बार में हेडलाइन छपी त अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जो ख़ात्मो कयो वेंदो। उन खां पोइ वॾे आहे जेको आहे उन ते मामला थिया। उन वक़्तु ज़माने में ज़ाहिर TV चैनल्स न हुआ त उहा हाइप क्रिएट न थी सघी, पर तव्हां ॾिसो प्रिंट मीडिया जी उन यानी कि साफ़ी खे अॻु में ख़बर हुई त अॼु हुकूमत ख़तमु थी वेंदी। उन बावजूदि बि जेकॾहिं PTV ते तव्हां ॾिसो आहे त हुकमरान जे पारां यानी प्राइम मिनिस्टर ऐं उन्हनि जे जेके तर्जुमाननि जे पारां उहे अचनि पिया त इहा ख़बर कूड़ी आहे ऐं इन क़िस्म जी का ॻाल्हि न आहे। ख़बर तॾहिं पई जॾहिं शाम जो जेको आहे पाकिस्तान ज़िंदाबाद करे जेको आहे PTV ते कब्ज़ो करे ऐं फारूक लगारी हुकूमत खे टॉपिल करण जो ऐलान कयो। त हमेशह जेको हुकूमत में वेठो हूंदो आहे उन खे ॼाण घटि हूंदी आहे ऐं जेको हुकूमत खां ॿाहिरि वेठो हूंदो आहे इन मामलनि में उनखे ॼाण वधीक हूंदी आहे।
त मां इन करे PTI जे दोस्तनि खे मशवरो ॾियणु चाहींदुमि त हू पंहिंजी मालूमात खे बहितर रखनि ऐं जेकी हुननि वटि मालूमात आहे मुंहिंजे ख्याल में शायदि थोरी घटि हूंदी ॿियनि जे मुक़ाबले में ऐं हुननि जो गेम तक़रीबन जेको आहे उहो ओवर थियण जे वेझो आहे। अच्छा, त हाणे हुननि खे उन गेम खे जेकॾहिं बचाइणो आहे त उहे इक़दाम करणा पवंदा। अच्छा, उहो ओवर गेम हुननि जो कयो वेंदो या हू वक़्त खां अॻु में मतिलबु हलिया वेंदा या केरु ओवर कंदो हुननि जो? ॾिसो हिननि वटि ऑप्शन ऑप्शन ॾिना वेंदा आहिनि त भई जेकॾहिं तव्हांखे PTI जी हुकूमत खे बरक़रार रखिणो आहे त तव्हां पंहिंजे इंटरनल कंहिंखे वज़ीर आज़म लॻाइणु चाहियो था त लॻायो। इहे ॾिसो जॾहिं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त हमेशह ऑप्शन्स खे पहिरीं तरजीह ॾिनी वेंदी आहे त हीअ ऑप्शन आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त केतिरा ई दफ़ा जेको आहे जॾहिं नवाज़ शरीफ़ खे जे ख़िलाफ़ु बि हिकिड़ो फ़ैसिलो आयो अकामा में त उन खां अॻु में इहे ॻाल्हियूं हलनि पियूं त हिननि खे ऑप्शन ॾिनो वियो आहे त तव्हां पंहिंजे अंदरि क़यादत मां मुंतख़ब कयो। अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई त यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ु बि इन क़िस्म जा फ़ैसिला आया पर उन खां अॻु में जेको आहे पीपल्स पार्टी ते बि दबाउ विधो वियो त तव्हां पंहिंजो कैंडिडेट चेंज कयो। त इहे मुख़्तलिफ़ माण्हू हूंदा आहिनि जेके हुननि खे इहे ऑप्शन्स ॾींदा आहिनि त बसि हाणे काफ़ी थी वियो आहे तव्हांखे ऑप्शन नंबर 1 हिन वक़्तु कहिड़ी सियासी पार्टी सुठी तरह खेॾी रही आहे सियासत? ॾिसो मां सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको रोल अदा करे रही आहे चइनी तरफ़नि खां जेको आहे हुन पंहिंजा पता सुठा खेॾिया आहिनि। अच्छा, मुस्लिम लीग नून ऐं मौलाना फज़ल रहमान जेतिरो तरह एग्रेसिव आहे हाणे तव्हांखे उन्हनि जा बयान ॿुधाईंदा त उन्हनि जी केतिरी पोज़ीशन आहे। अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जे सरबराह मुस्लिम लीग काफ़ सां मुलाक़ात खां पोइ नून लीग खे उन्हनि वटि मोकिलण में पंहिंजो हिकिड़ो वॾो रोल अदा कयो आहे। त हाणे ज़ाहिर आहे जेकी एक्चुअल सियासत जो खंभो असां उनखे चइजे जंहिंखे सियासी जादूगर असां चवंदा आहियूं उन पंहिंजो किरदारु हिकिड़ो अदा करे छॾियो। जेकॾहिं उहो न हुजे हा त बलूचिस्तान जी हुकूमत ॾिसो असां हिते वेठा हुआसीं हिकिड़े प्रोग्राम में चई रहियासीं त हाणे साफ़ फारिग थी वेंदो फारिग थी वियो। ज़ाहिर आहे जेको बादशाह त हुकूमत में जेको वेठो हूंदो आहे उन वटि मालूमात घटि हूंदी आहे। जेको हुकूमत खां ॿाहिरि हूंदा आहिनि उन्हनि जा सोर्सिस जेके आहिनि उहे वधीक स्ट्रॉन्ग हूंदा आहिनि। त इन करे मुस्लिम लीग PTI खे मां सम्झां थो त पंहिंजा सोर्सिस ठीकु करणु घुरिजनि छो जो हुननि वटि उहो डिसइंफॉर्मेशन त चवंदा आहिनि त इहे सभु डिसइंफॉर्मेशन आहे पर एक्चुअली इहो हूंदो न आहे। अच्छा, उन डिसइंफॉर्मेशन खे बि फैलाइण जे लाइ उनजे पुठियां को ॿियो गेम हूंदो आहे त इहा जेकॾहिं डिसइंफॉर्मेशन फिचे पब्लिक पल्स वरिता वेंदा आहिनि त इन खां पोइ इन जा सर्कमस्टेंसिस छा हूंदा। सही। अच्छा, हर शइ जी सियासी गेम आहे इहो। बिल्कुल गेम त ऑन आहे, गेम ऑन है। अच्छा, ये पेट्रोल जो बम जेको आहे ॿुधण में ॻाल्हियूं अचनि पियूं त वरी किरण वारो आहे अवाम ते 8 रुपए खां 13 रुपयनि जे विच में वधण जो कोई इम्कान ॿुधायो पियो वञे। सो छा ही वरी अवाम जेको आहे तयारु थी वञे, को रिलीफ मिलण जो को चांस कोन्हे छो त रमज़ान बि अचण वारो आहे? ॾिसो मां तव्हांखे अर्ज़ु कयां त असां बार बार हिते चवंदा रहिया आहियूं त हाणे इहा महांगाई कंट्रोल न थी सघंदी। तव्हां चवंदा रहियो त महांगाई जेको आहे इन करे असां चवंदा आहियूं पब्लिक खे असां अहिड़ी का कूड़ी होप न ॾियूं जंहिंसां जेको आहे उहो सम्झनि त शायदि असां जेके मसइला वॾा हल थी वेंदा। ऐं मां इहो बि नथो चवां त PTI जी हुकूमत हली वेंदी त का ॿी हुकूमत अची हिन खे घटि करे छॾींदी। हाणे इहे शयूं जिते आहिनि इहे अॻिते वेंदियूं पुठिते अचणु नामुमकिन आहे। अच्छा, हाणे पॉलिसीज़ जेकॾहिं अहिड़ियूं ठही वञनि त असां इहो चऊं था त जेतिरी जंहिं जॻह ते असां अॼु बीठा आहियूं घटि में घटि इते कुझु अरसे ताईं जैम हुजे तॾहिं बि ठीकु आहे। ओके, पर हर गुज़रंदड़ ॾींहुं जेके आहिनि उहे महांगाई जे हिकिड़े नए तूफ़ान ॾांहुं असांखे धकेले रहिया आहिनि। ख़ासि करे पेट्रोल जी सूरत हाणे में तमामु घणो ही रोज़ नई ख़बर दुनिया में ज़ाहिर आहे पेट्रोल जी क़ीमत वधे थी डॉलर्स में आहे। हाणे वरी हाणे जेकॾहिं इहा जंग लॻी यूक्रेन वारी जंहिंमें इहो वॾो मसइलो पियो हले त उन जा रिपकशन्स अञा ख़तरनाक थींदा। अच्छा, सॼी दुनिया ते उनजो इम्पैक्ट पवंदो छो जो हुन में अमेरिका ऐं रशिया डायरेक्ट इन्वॉल्व थी रहिया आहिनि। राइट, त ज़ाहिर आहे इकोनॉमी तौर ते सॼी दुनिया मुतासिर थींदी। त असांखे हर शइ जी तयारी रखणु घुरिजे त अॻिते जंहिं मुस्तक़बिल में असां वञी रहिया आहियूं उन जा दुनिया ते कहिड़ा असरात मरतब थींदा। छो जो ज़ाहिर आहे जेकॾहिं दुनिया ते उन जा ख़राबु असर मरतब थींदा त ईअं त नथो थी सघे त पाकिस्तान ते सुठा असरात मरतब थियनि। ठीकु, त मां सम्झां थो त पाकिस्तानी अवाम खे पंहिंजी इकोनॉमी खे बहितर करण लाइ पंहिंजी बुनियादूं मज़बूत करणियूं पवंदियूं। असां हमेशह ॿियनि ते डिपेंड कंदा आहियूं यानी काई बि कंपनी ॿाहिरां अची जेको आहे उहो हिते स्टेबल थिए त असां उनजे पुठियां नौकरियुनि ते लॻी वेंदा आहियूं। असां पंहिंजे रिसोर्सिस खे उन सही तरीक़े सां यूटिलाइज़ न करे सघंदा आहियूं ऐं उनजी ज़िमेदार हुकूमत आहे। जेकॾहिं हुकूमत वक़्त ते जीअं हाणे ॾिसो तव्हां भाण जी एॾी शॉर्टेज थी या ॿिज जी शॉर्टेज थी त इन जा वरी जेकी हाणे फसल लहंदी इन जा रिपकशन तव्हांखे उन वक़्तु नज़र ईंदा। त ज़ाहिर आहे जंहिं
हारी जो जेको ख़र्चु थियो हूंदो जॾहिं हू फ़सुलु विकिणींदो त उहो पंहिंजी उन ख़र्च जे मुताबिक़ हाणे के ब्लैक में वरिती आहे त उहो उन ख़र्च जे मुताबिक़ पंहिंजे फ़सल जो अघु मुक़ररु कंदो अल्टीमेटली एंड यूज़र यानी आवाम जेको परचेज़र आहे उहो उन मां शदीद मुतासिर थी वेंदो। त हाणे इहे पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि जेके तव्हां वक़्त ते जॾहिं सही तरीक़े सां अंजाम ॾींदा आहियो त फ्यूचर उन सां बहितरु थींदो आहे। हाणे हिन हुकूमत खे सम्झ में नथो अचे का शइ हर कमु लेट कंदा आहिनि। हाणे हर कमु लेट करण जे बजाए कुझु परसेंट त असां चई सघूं था त इंटरनेशनल सिचुएशन जे करे हिते महांगाई वधी पर असां 100% नथा चई सघूं त महांगाई जेकॾहिं हुते वधी त पोइ महांगाई रशिया में बि वधे आहे। यूरोप जी मिसाल ॾियो था त अमेरिका में ऐं बर्तन उन्हनि जी करंसी जे मुताबिक़ त उहे इलाही सस्ता आहिनि। असांजी करंसी जॾहिं असां उनखे कैलकुलेशन कंदा आहियूं त चवंदा आहियूं त अच्छा वरी इन्हनि सरकारी मुलाज़िमनि जी आमदनी वधाइण जे लाइ बि त ॻाल्हियूं हलनि पियूं न। ॾिसो सरकारी मुलाज़िम 15% जेका आहे रेंजर्स ऐं एफसी जी शायदि उन्हनि बलूचिस्तान में जेको ऐलान कयो प्राइम मिनिस्टर साहिबु उहो ओवरऑल पाकिस्तान में जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि लाइ त न थियो आहे अञा ताईं। उहो त हिननि खे अल्टीमेटली वरी बजट में करिणो पवंदो पर जेको हींअर प्राइम मिनिस्टर साहिबु होॾां वियो हुयो नोशकी मुंहिंजे ख़्याल में त उते जेको आहे उन्हनि एफसी ऐं रेंजर्स जे एहलकारनि में 15% वधाइण जो ज़रूरु ऐलान कयो आहे पर 15% तव्हां वधाए 500% महांगाई जेकॾहिं उनखे ॾींदो त वीचारा सिपाही या जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहो पूरत किथां कंदा। तव्हांखे जेको आहे हिकिड़ी पॉलिसी ठाहिणी पवंदी हिकिड़ो हर शइ जी खाइण पीअण जूं ख़ासि तौर ते जेकी शयूं आहिनि इन्हनि ते गवर्नमेंट खे हिकिड़ो रेट फिक्स करिणो पवंदो। हर जॻह जो हिकिड़ो रेट डिफरेंट थो अची वञे माण्हू परेशान था थी वञनि। हाणे जेके पहिरियों ॾिसो न ब्यूरो ऑफ सप्लाईज़ जूं हिकिड़ी कमेटियूं हूंदियूं हुयूं जेके न महांगाई खे कंट्रोल कंदियूं हुयूं डिप्टी कमिश्नरनि जा हिकिड़ा इंस्टीट्यूट्स हुआ जेके हिननि महांगाइनि खे कंट्रोल करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा हुआ। आहिस्ता आहिस्ता इहे इंस्टीट्यूशन्स असांजा ख़तमु थींदा विया आहिनि। हाणे असांखे इहो सम्झ में न ईंदो आहे त कहिड़ो इदारो हाणे उहे इदारा रुगो जिन खे पैसा कमाइणा हुजनि त उहो त पंहिंजो रोल उन में अदा करे छॾींदा आहिनि कंहिं इशू में पर अवाम जी बहितरी लाइ अवाम खे सहूलियतूं फ़राहम करण लाइ उन लाइ हू पंहिंजो घटि रोल अदा कंदा आहिनि। ठीकु अच्छा ही हुकूमत जेतिरो करप्शन जे हवाले सां वोकल रही उन सां गॾोगॾु हू एहतिसाब जे हवाले सां बि घणो ॻाल्हाईंदे असांखे घणो वोकल जेको आहे नज़र आई। अच्छा इन हवाले सां अॼु स्टेटमेंट साम्हूं आयो आहे चेयरमैन नैब जो हू चवनि पिया त नैब 4 वॾनि मच्छियुनि खे घुरायो। सो हू आर दोज़। हाणे ॾिसो चेयरमैन नैब साहिब खे इहो खपे त मच्छी जो लफ़्ज़ इस्तेमालु करण जे बजाए उन्हनि 4 ॼणनि जा नाला खणे। इहा बदकिस्मती आहे असांजी जो इन उहिदनि ते वेठल माण्हू जेके आहिनि उहे इशारतनि जानवरनि जे नालनि सां परिंदनि जे नालनि सां जेको आहे मुखातिब था थियनि कंहिं बि सियासी जमात जे लीडर सां। मां चेयरमैन नैब साहिब खे इहा अपील कंदुसि त महिरबानी करे उन्हनि चइनी जा नाला बि खणो ऐं असांखे हिकिड़ो केस अहिड़ो पॉलिटिशियन जो ॿुधायो जेको तव्हां कंहिं पॉलिटिशियन ते साबित कयो आहे चाहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुजे चाहे मुस्लिम लीग नवाज़ जो हुजे या ॿिया बि जेके हुकूमत मुखालिफ़ आहिनि या हुकूमत में जेके इत्तादी शामिल आहिनि या हुकूमत जा जेके वज़ीर आहिनि जिन जे मथां एलिगेशन ॾिसो इल्ज़ाम लॻाइणु सभ खां सवलो कमु हूंदो आहे। असां चऊं था तूं 4 न तव्हां 400 ते इल्ज़ाम लॻाया आहिनि हिन वक़्त ताईं। उहो असांखे इहो ॿुधायो त कहिड़े अहिड़े पॉलिटिशियन तव्हां ॾिसो न ख्वाजा आसिफ़ साद रफ़ीक खुर्शीद अहमद शाह आसिफ़ ज़रदारी फरियाल तालपुर नवाज़ शरीफ़ मरियम नवाज़ शाहिद खाकान अब्बासी तव्हां कहिड़े लीडर जे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवाई न कई आहे। हर लीडर ख़िलाफ़ु तव्हां इंतकामी कार्रवाई जे तौर ते केस ठाहिया। जेकॾहिं तव्हां वटि के सबूत आहिनि त पोइ पेश कयो न अदालतुनि में रुगो बयानबाज़ी छा लाइ था कयो। ॿुधायो अदालत खे त असां वटि हीअ सबूत आहिनि। एतिरियूं ॻाल्हियूं कंदा रहिया त फलाणे जे अकाउंट में 4 अरब त फलाणे अकाउंट में त हेतिरा तव्हां उन हिकु ज़माने में तव्हां ॿुधो हूंदो त कंहिंजी कश्ती मां 5 अरब मिली विया त कंहिंजे घर में छा पोणी उहो काॾे विया सभु। ॾिसो अफ़वाऊं इन खे ई चइबो आहे त हमेशह अफ़वाउनि ते हिते कमु कयो वियो आहे। ऐं का हिननि वटि एक्यूरेसी न हूंदी आहे कंहिं रिपोर्ट जी एक्यूरेसी कान हूंदी आहे हिननि खे का ख़बर ई कान हूंदी आहे। हिननि खे जुर्म साबित करण जा जेके तरीक़ेकार आहिनि उन्हनि खां ई बाख़बर न हूंदा आहिनि त हिननि जो प्रोसिक्यूशन ई एतिरो मां सम्झां थो ख़राबु आहे जो हीअ कंहिं ते जुर्म ई कान था साबित करे सघनि त ज़ाहिर आहे अॼु ताईं कंहिंखे बि सज़ा मिली आहे। ऐं हिकिड़ो बि अहिड़ो केस जंहिंखे ही प्रूफ करे सघे ॿुधाए सघनि अवाम खे त बाबा ही
मनी लॉन्ड्रिंग थी जंहिंजे लाइ ज़िक्र कंदा रहिया त हेतिरा 400 अरब रुपया जेके आहिनि उहे बर्तानिया लाइ विया त हेतिरा फलाणी जॻह ते हलाया खोड़ अहिड़ा मुल्क आहिनि जिते चयो वियो त अगरि पैसो जेको आहे लुटियो वियो आहे त उन पैसे खे उते वापसि में आंदो वियो। पोइ हिन मुल्क में जेकॾहिं उहे जमातूं क्लेम कनि पियूं त एटलीस्ट उन पैसे खे वापसि त आणनि हा। सो बहरहाल प्रोग्राम में हिकु हीअ ख़बर शामिल कंदासीं। तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे खानेवाल में। पहिरियों असीं ॾिठोसीं त सियालकोट में जेको फैक्ट्री मैनेजर हुयो उनखे कीअं ब्लैस्फेमी जो इल्ज़ाम लॻाए करे उन्हनि मारे ऐं साड़े छॾियो। वरी ही हिकु मेंटली इल माण्हू आहे, ज़हनी माज़ूर माण्हू, उन्हनि खे उन ते हुननि जेको आहे ब्लैस्फेमी जो इल्ज़ाम हणी करे वरी उनखे जेको आहे क़तल करे छॾियो। सो ही एतिरी पेशेंस छो अवाम मां ख़तमु थी वई आहे जो कानून खे पंहिंजे हथ में जेको आहे वठी था छॾनि? ॾिसो, जिते कानून जी हुकुमरानी न हुजे, जिते माण्हुनि खे पंजाब में अहिड़ा घणा वाक़िया ॿुधण में आया आहिनि हिन हवाले सां। गुज़िरियल कुझु सालनि में तव्हां ॾिसो त इन क़िस्म जा जथा जेके आहिनि उहे कंहिंखे बि वञी क़तल करे छॾनि था। ऐं हर शइ जो ॾिसो हिकिड़ो कानून ठहियलु आहे। जेकॾहिं तोहिन रिसालत जो उहो इल्ज़ाम लॻाइनि था, असांखे ख़बर न आहे त उहो वाक़ियो ईअं आहे या न आहे, पर उन जो बि हिकिड़ो कानून आहे। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा मौजूदु आहिनि। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थी आहे त एटलीस्ट तव्हां पहिरियों उन्हनि खे ॿुधायो त सही त हीअ आहे, त हू चाहे शरई कानून जे मुताबिक़ या आईन पाकिस्तान जे मुताबिक़ हुनखे कटहरे में आणनि। हाणे जथा बणिजी ऐं तव्हां कंहिंखे वञी क़तल करे छॾियो तशदुद करे, इहा मां सम्झां थो त अमल आहे जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। पर छा जॾहिं अहिड़ा वाक़िया थियनि था त को उन वक़्तु फौरी पुलिस खे को आम शख़्स जेको गुज़रे पियो ॿुधाए न पियो सघे, या पुलिस फौरी पहुची करे जेको आहे उन शख़्स या माण्हू ते जंहिं ते तशदुद थी रहियो आहे या जंहिंसां अहिड़ो ग्रुप जेको आहे वड़ी रहियो आहे, छा हुनखे बचाए नथी सघे पुलिस? ॾिसो, ज़ाहिर आहे इहो त अचानक कंहिं जॻह ते हिकिड़ो वाक़ियो क्रिएट थो थिए। एटलीस्ट कोई हिकु त हूंदो न जेको कॉल करे सघे पियो। उन फैक्ट्री मैनेजर वारी ॻाल्हि में बि त हिकिड़ो ॼणो हुयो अहिड़ो निकितो जेको हुनखे सेव करे पियो। असां लॉ एनफोर्समेंट एजेंसी खे बि उन वक़्तु चऊं जॾहिं वाक़ई उन्हनि जी का अहिड़ी ग़लती हुजे। हिन क़िस्म जा वाक़िया सडनली पेश ईंदा आहिनि ऐं असां वटि फोर्स, हाणे असां सिंध जी मिसाल वठूं त 5.5 करोड़ जी 7 करोड़ जी असांजी आबादी आहे ऐं असां वटि पुलिस फोर्स 27,000 आहे कराची में। सही। हाणे अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर पंजाब जी बि मिसाल आहे, 60% पॉपुलेशन ऑफ दी पाकिस्तान आहे उहो, त एतिरो वॾो सूबो, एतिरे जॻहूं, त उन्हनि जी बि पुलिस जी कैपेसिटी एतिरी कान हूंदी जो हरूभरू असां चऊं त सफ़ा उन्हनि जो कसूर आहे। सवाल इहो आहे त इन जथनि जी सूरत में जेके माण्हू मुस्तक़िल बुनियादुनि ते माण्हुनि खे क़तल करे रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु मौसर इक़दाम खयो वञे, अहिड़ो मिसाल पेश कयो वञे, कंहिंखे अहिड़ी इबरत जी सज़ा ॾिनी वञे जो ॿियो वरी कॾहिं ग्रुप इन क़िस्म जो क़दम न खणे। इहा हूंदी आहे हुकूमत जो कमु। कंहिंखे बि ख़बर न हूंदी आहे त कहिड़ी जॻह ते कहिड़ो वाक़ियो थींदो, पर वाक़ियो थियण खां पोइ जेको उन ते मौसर क़दम खयां वेंदा आहिनि, उन ते जेके मुलविस मुल्ज़मान हूंदा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जॾहिं सख़्तु एक्शन खयो वेंदो आहे त ॿियनि जेके ॾोह कंदड़ हूंदा आहिनि उन्हनि में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थींदो आहे ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जी रिट क़ाइमु थींदी आहे। असांखे हिन मुल्क में कानून जी रिट क़ाइमु करण जी ज़रूरत आहे। असांखे माण्हुनि खे जल्द इंसाफ़ फ़राहमी जो यकीन ॾियण जी ज़रूरत आहे, छो जो माण्हुनि में हींअर बसि इहो हिकिड़ो ऑटोमेटिक पैदा थियो आहे त जेकॾहिं पुलिस वटि वेंदासीं या कंहिं इदारे वटि वेंदासीं त असांखे इंसाफ़ न मिलंदो। त असांखे माण्हुनि खे यकीन ॾियणो आहे त भई तव्हां कानून वटि अचो, तव्हां पंहिंजी शिकायत दर्ज कयो, तव्हांखे इंसाफ़ मिलंदो। हुकूमत जो कमु आहे त उहे पॉलिसियूं ठाहे, एॾी सख़्ती करे हिन मामलनि में जेके बि कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा सरबराह आहिनि उन्हनि खे हिन ॻाल्हि जो पाबंद बणाए त जेकॾहिं पब्लिक कंप्लेन अचे त उन ते फ़ौरन एक्शन खणो त जीअं आवाम में उन्हनि जो इमेज बि सुठो थिए ऐं जेके कंप्लेनेंट आहिनि उहे उन सां बिल्कुलु इन जी इम्प्लीमेंटेशन जी तमामु घणी ज़रूरत आहे। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। इंशाल्लाह ईंदड़ हफ़्ते मुख़्तलिफ़ डेवलपमेंट सां गॾु मिलंदासीं। सियासी सूरत हाल में जेको चयो पियो वञे त ईंदड़ ॾींहुं तमामु क्रूशल थियण वारा आहिनि। ईंदड़ प्रोग्राम्स असांजा इन हवाले सां हूंदा। सो इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।